जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं काज़ी अहमद मोड़ ते, जिते शराब जे गुत्थे जे ख़िलाफ़ काज़ी अहमद जा सियासी समाजी माण्हू सरापा एहतजाज आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं उहे एहतजाज छो मंशा के खिलाफ़ जो काज़ियुनि मोड़ ते गुट्टो खुलियो है, जो सरेआम शराब विकिरो थी रहियो आहे ऐं उहो गुट्टो अलहमला मुसलमाननि खोलियो आहे। कंहिं हिंदू कंहिं दीवान कंहिं वाणी कोन खोलियो आहे, जंहिंजे करे असांजो नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे ऐं समाजी बुरायूं सरेआम हलन पियूं, जंहिंमें ज़ेड 2100 हीरोइन, चर्स, आफ़ीम, कोकीन ऐं उन खां अलावा जेको आहे नशियावर गोरियूं, इंजेक्शन सरेआम विकिरो थियनि पियूं, जेको असीं बार बार एहतजाज कंदा रहिया आहियूं ऐं पोस्टूं हलाईंदा रहिया आहियूं समाजी वेबसाइटुनि ते, जीअं SP साहब ऐं DIG नवाब शाह नोटिस वठनि। बहरहाल पोइ उन्हनि जे कन ते जूं कान थी चुरे, अलाए हू ख़ुदि मुलवस आहिनि अलाए छा। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त काज़ियुनि मोड़ तां शराब खानो बंदि करे ऐं सरेआम 2100 ऐं ॿिया नशियार शयूं जेके हलंदियूं उहे बंदि कयूं वञनि। ख़बर पई आहे हिकु शराब जो गुत्तो खुलियो आहे। अञा त इहा ख़बर न आहे पई त कंहिंजो आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको गुत्तो खुलियो आहे त उनजो मालिक नॉर्मल न हूंदो ऐं उहो बि लाज़मी काज़ी अहमद जो हूंदो या पासे जो हूंदो। असांजो सिर्फ़ु इहो ई मुतालबो आहे, हीउ जो गुत्तो खुलियो आहे इहो गुत्तो ईअं सम्झो असांजे समाजी माण्हुनि ते हिकु चमाट आहे, छो त इहो मंशात असांजा ॿार वापराईंदा, असांजा स्टूडेंट वापराईंदा, असांजो नौजवान नस्ल वापराईंदो ऐं इहा शइ घर घर में वापराए वेंदी। तंहिंखां बहितर आहे त इहे जेके मंशात जेके अॾ आहिनि इहे बंदि थियणु घुरिजनि। इन्हनि अॾनि असांजे मुआशिरे खे तबाह कयो आहे, बर्बादु कयो आहे ऐं असां मुतालबो कंदासीं अला अख़्तरनि खां त अहिड़ा गुत्ता बंदि कराया वञनि। इन खां अलावा असां हमेशह इहा थींदी आहे त हमेशह जेके वठ पकड़ थींदी आहे नंढनि शयुनि ते थींदी आहे ऐं असां चाहियूं था वॾे मगरमच्छ में हथ जो तव्हांखे ख़बर पवे त थींदो छा आहे। अॼोको जेको असांजो एहतिजाज आहे उहो आम एहतिजाज न आहे। हिते मंशात 2100 सरेआम हलंदी कचो शराब। हाणे त ज़ुल्म जी हद आहे। असांजे हुक्मरान दुर जो माण्हू जॾहिं नवाब शाह में आयो त हिते जा मवाली हुन जा पुराणा दोस्त उन्हनि खे अपील कई त असांखे शराब में वठण में ॾाढी तकलीफ़ आहे, नवाब शाह वञूं त असांखे किरायो भरणो थो पए, असांखे शराब खानो गिफ्ट कयो। उन आसिफ़ ज़रदारी पंहिंजनि यारनि खे ख़ुशि करण जे लाइ हिते शराब जो गुत्तो सर्टिफिकेट उन्हनि खे ॾिनो। मोड़ ते सरेआम जीअं स्टोर हलंदो आहे दवाउनि जो, ईअं शीशियूं लॻी पियूं आहिनि। हिते मशहूरी ऑटो जे साम्हूं शराब खानो खुलियो आहे। असां सभु मुस्लमान अहले ईमान सोशल वर्कर समाजी माण्हू इन शराब खाने के खिलाफ़ आहियूं। असांजी अपील आहे सुप्रीम कोर्ट के, हाई कोर्ट के, वज़ीर आला के, इन्हनि सभिनी खे त बराए महिरबानी कंहिं अहिड़े कानून में असांजे मुस्लमान मुल्क में शराब खाना ऐं गुत्ता सरेआम हलनि पिया, जंहिंमें सभु मुस्लमान नंढा 13 सालनि जा 12 सालनि जा ॿार शराब वठनि पिया 300-600 रुपए में। असांजी अपील आहे ये शराब खाना बंदि कयो, न त तव्हां खून ख़राबा कंदो। छो जो हिन दफ़े असां कफ़न खणी इमाम हुसैन जे काफ़िले वांगुरु करबला में लही पिया आहियूं। इहे यज़ीदियन के खिलाफ़ असां हर उहो अमल कंदासीं, भली पोइ कानून के खिलाफ़ छो न हुजे। जॾहिं इस्लामी कानून नथो हले इस्लामी मुल्क में त उते जहाज जी ज़रूरत आहे। असां जहाज जे लाइ तयारु थी आहियूं, कफ़न ॿधी आहियूं। अल्लाह कंदो इंशाअल्लाह ख़ुदा असांखे फतह ॾींदो। इन्हनि यज़ीदनि खे, यज़ीद जे मुरीदनि खे, शराब खाननि खे दफ़न कंदासीं ऐं कामयाबी माणींदासीं। तव्हांखे अपील आहे इहा असांजो एहतिजाज आला अख़्तियारनि ते पहुचायो जीअं काज़ी अहमद शराब खानो बंदि। त काज़ी अहमद ऐं उन जे आस पास में पहिरियां ई केतिरी वबाई मुसीबतूं पढ़ियल आहिनि। हिन वक़्तु ई जेको शराब जो गुत्तो खोले असांजे नौजवान जो मुस्तक़बिल तबाह करण जो हिकिड़ो मनसूबो आहे। असांजे काज़ियुनि में पहिरीं केतिरियूं समाजी बुरायूं चोट चढ़ियल आहिनि, बजाए समाजी बुरायुनि खे ख़तमु करण जे लाइ उन्हनि खे टोड़ण अञा बि इक़्तिदार धुरियूं जेके आहिनि इन्हनि समाजी बुरायुनि खे वधाइनि पियूं थियूं। असांखे ॾाढो अफ़सोस पियो थिए त असांजो नौजवान जेको पहिरीं इन समाजी ऐं वबाई ऐं नशनि में अड़ियल आहे, उन्हनि जे अड़जण जे करे उन जा वालदेन केतिरा परेशान आहिनि। असांजे वालदेन जी परेशानी खे ख़तमु करण बजाए हीअ हथ वठी हिकु पॉइंट खोलाए असांजे बिलख़ुसूसन तरह नौजवान खे तबाह ऐं बर्बाद करण जो हिकिड़ो मनसूबो आहे। जेका असांजी घुर आहे त ख़ुदा अवां जा बच्चा आहिनि, पंहिंजे बच्चनि जे सदके हिन समाज जे बच्चनि ते रहम खाओ ऐं इहा समाजी बुराई ख़तमु करे असांजे मुस्तक़बिल खे बचायो। काल ताईं जेकर का अहिड़ी बुराई शइ नज़र ईंदी त पुलिस हुन लाइ क़दम वठंदी, पर हाणे तव्हां लेसन ॾेई हुननि माण्हुनि खां जेके हट खोलाया आहिनि, इन्हनि हटनि खोलण जो नुक़सानु केतिरो थींदो उहो अंदाज़ो अवां बि लॻाए सघो था। असां अवां खां पुरो मोहबत में हथ ॿधी इल्तिजा कयूं था त बराए महिरबानी करे हिन खे जेको तव्हां गुत्तो खोलियो आहे इन खे फौरी तौर बंदि करे असांजे इन शहर जे आवाज़ खे ॿुधो ऐं असांजे उमेदुनि खे पाणी फिरियो त जीअं असांजे नौजवान जो मुस्तक़बिल बची सघे। सहाफ़िन के सभिनी खे त हीअ अॼु असां एहतिजाजी की रैली कढूं पिया
हीअ असांजे काज़ीमंद मोड़ ते मशहूरी आटो जे साम्हूं इहा शराब सरियाम उते विकिरो कयो पवंदी। असांजा हिते ॿार मासूम उहे बि था अचनि वञनि पिया ऐं उते उन्हनि खे ॿारनि खे हिते ग़रीब गुरबा वेठा आहिनि उन्हनि खे उहे पंहिंजो ॾियनि पिया ज़हरीलो शराब। ऐं असीं था चऊं त इहो इस्लाम में मनो आहे शराब ऐं जुआ जेको शइ मनो आहे उहा इहा जाइज़ न आहे। असां सभई मुस्लमान थिया आहियूं इनशाला इनखे बंदि कराइण जे लाइ असां गवर्नमेंट पाकिस्तान खे अपील कंदासीं। हिते काज़ीमंद शहर में हिकु शराब जो भुतो खुलियो आहे जेको असां नौजवान नसुल लाइ हानिकार आहे। असांजा बच्चा आहिनि, असांजे दोस्तनि जा बि बच्चा आहिनि जेके अॻिते हली इन शइ में मुब्तला थींदा ऐं असां पोइ घोड़ा या सा कंदासीं। सो बराए महिरबानी असां जेके समाज तंज़ीमूं आहिनि अॻवान आहिनि शहर जा चङा मुड़ुस आहिनि असां उन्हनि खे पुरज़ोर अपील कंदासीं त बराए महिरबानी इन्हनि दुकानदार इन्हनि ते कंट्रोल कयो वञे। इन्हनि खां ॼमण खां बहितर आहे इन्हनि खे इते ई ज़िम कयो वञे, इते ख़तमु कयो वञे ऐं असां नौजवान काज़ीमंद वासियुनि ते इहो वॾे में वॾो अहसान कयो वञे। छो जो असांजो बुनियादी हक़ सिहत तालीम आहे। असांजो बुनियादी हक़ इहो शराब इहे नशियावर शयूं जेके असांजे नुक़सानकार आहिनि असांजा बुनियादी सहूलियतूं इहे न आहिनि। असांजूं बुनियादी सहूलियतूं आहिनि सिहत तालीम रोज़गार। बराए महिरबानी जे तव्हां इहे असांखे मुहैया नथा करे सघो त महिरबानी करे असांखे इन्हनि ज़हर बि असांखे इहो मुहैया न कयो। सो असांखे दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जीअं त सोशल वर्कर साईं जान मोहम्मद गलियार उन सां गॾु ॿिया बि जेके आहिनि डॉक्टर साहिबान आहिनि ऐं ॿिया बि दोस्त आहिनि असां उन्हनि सां गॾु आहियूं। हर हाल में असांजो उन्हनि सां साथ। जी बिल्कुलु तव्हां काज़ीमंद जे मुजाहिदीन एहतजाज कंदड़ माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। काज़ीमंद शहर जूं समाजी वर्करनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त काज़ीमंद शहर में जेको शराबखानो खुलियो आहे उनखे फिलफोल बंदि करायो वञे ऐं नौजवान नस्ल खे तबाह करण खां बचायो वञे। उन्हनि हुकूमत वक़्त खां मुतालबो कयो आहे त शराबखानो बंदि कराए ऐं नौजवान नस्ल खे बचायो वञे न त एहतजाज जो दायरो वधाईंदासीं।